OLS. अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, वेलकम बैक टू माय चैनल OLS। ऐं आउं आहियां हाज़िर अव्हां जी ख़िदमत में ग़ुलाम रज़ाक़ कुंबर। जीअं त असां गुज़िरियल वीडियो लेसन में इंडेक्स मैच फार्मूला जो इस्तेमालु कयोसीं शागिर्द जी डेटा फेच करण जे लाइ, ऐं असां हिन वीडियो लेसन में पिणु इंडेक्स मैच फार्मूला जो इस्तेमालु कंदासीं ग्रेडिंग ॾियण जे लाइ। जेकॾहिं अव्हां असांजो इंडेक्स मैच फार्मूला जो गुज़िरियल वीडियो लेसन न ॾिठो आहे त मूं उन जी लिंक हेठि डिस्क्रिप्शन में ॾिनी आहे, उहो हिकु दफ़ो ज़रूरु ॾिसंदा त जीअं अव्हांखे सम्झ में अचे। हाणे अचो त असां ग्रेड ॾियणु सिखूं इंडेक्स मैच फार्मूला जे ज़रिए। जीअं त असांजी ही मार्क्स शीट आहे, इन जी असांजी ग्रेडिंग सॼी हिते थींदी ऐं हिते असांजी हिन जी इहा टोटल मार्क्स आहिनि ऑप्टेंट जूं, ऐं ही पासिंग मार्क्स आहिनि, ऐं ही आहिनि मैक्स मार्क्स, ऐं हिते असांजी स्टूडेंट अटेंडेंस थी अचे, हिते मार्क्स, ऐं हिते असांजो ग्रेड, हिते ॿुधाए थो फेल। हाणे जीअं त असांजी हीअ आहे ग्रेड टेबल, सॼी छा आहे ग्रेड टेबल। हिन में असांजा ग्रेड्स ॾिनल आहिनि परसेंटेज जे मुताबिक़। ही आहे 0%, 0% आहे जेका सो फेल, ऐं ही आहे 33%, 33% खणंदो एफ ग्रेड। जेकॾहिं को शागिर्द 49% खणंदो त डी ग्रेड खणंदो, उनजो डी ग्रेड बीहंदो। जेकॾहिं को शागिर्द 59% खणंदो त उनजो सी ग्रेड, जेकॾहिं 69 त उनजो बी ग्रेड, जेकॾहिं 79 त उनजो ए ग्रेड, जेकॾहिं 99 त उहो A1 ग्रेड। हाणे ही मुश्तमिल आहे जेका हिननि ॿिन्ही जे विच में जेका मार्कूं अचनि थियूं परसेंटेज, उन ते जेको मां अव्हांखे बाद में हिन टेबल में सम्झाईंदुसि त केतिरी मार्कुनि खां वेंदे, 0 खां वेंदे जेका सो 32.9 ताईं जेकॾहिं मार्कूं खणंदो त उन जी रिज़ल्ट फेल ईंदी, ऐं जेकॾहिं 33 खां वेंदे 48.9 ताईं ईंदो परसेंटेज खणंदो त उहो एफ ग्रेड खणंदो। ही मां अव्हांखे बाद में सम्झाईंदुसि। हाणे अचो त असां हिते ग्रेडिंग कयूं। पहिरियों त जेको फार्मूलो इस्तेमालु थियल आहे मां हुनखे ख़तमु कंदुसि, ख़तमु थी वियो। हीअ हाणे असांजो एम्प्टी थी वियो। हाणे असां हिते बीही करे इंडेक्स मैच फार्मूला जो इस्तेमालु करे असां ग्रेड ॾींदासीं, ऐं उहो ग्रेड टेबल मां फेच थींदो। सभ खां पहिरीं मां हिते लिखंदुसि बराबरि इंडेक्स, पोइ ॾींदुसि ब्रैकेट ओपन थी वई। उन खां पोइ मां इंडेक्स ॾींदुसि ही जेका मां डेटा चाहियां थो त फेच थिए, ठीकु। उन खां पोइ मां ॾींदुसि कामा। उन खां पोइ वरी मां इस्तेमालु कंदुसि मैच फार्मूला, ब्रैकेट कंदुसि ओपन। उन खां पोइ चवे थो लुकअप वैल्यू मां हिनखे ॾींदुसि ही परसेंटेज वारो, ठीकु। उन खां पोइ मां ॾींदुसि कामा ॾियण खां पोइ चवे थो लुकअप एरे, चए थो मूंखे उहा एरे ॾियो जिते मां ही परसेंटेज मैच करे ऐं बाक़ी तव्हांजी ग्रेड ॾियां। पोइ हीअ आहे असांजी उहा लुकअप एरे। हाणे ही छा थींदो, जो इंडेक्स जेका आहे उहा ही डेटा फेच करे असांखे हिते ॾींदी, ऐं मैच जेको आहे G12 में जेका हिते परसेंटेज पई इहा अची मैच थींदी, उहो हिन सां अची ॾिसंदी। मैच ॾिसंदो त जेका हिते परसेंटेज पई आहे उहा परसेंटेज हिन खाने में कहिड़े हंधि पई आहे। मिसाल तौरु उहा आहे असांजी फॉर सपोज़ 33 आहे, त हिनखे मिली हितां अची 33, हिते अची पए थो 33। हाणे 33 ते कहिड़ो ग्रेड रखियलु आहे एफ, त उहो असांखे हिते एफ कट ॾींदो। हाणे अचो त हिन खां पोइ मां ॾींदुसि कामा ॾियण खां पोइ पुछे थो तव्हांखे एग्ज़ैक्ट मैच खपे। हा, बिल्कुलु एग्ज़ैक्ट मैच खपे। उन लाइ मां 0 ॾींदुसि। 0 ॾेई करे पोइ ब्रैकेट बंदि, हिकिड़ो दफ़ो ॿीहर ब्रैकेट बंदि कंदुसि इंडेक्स जे लाइ, एंटर कंदुसि। हीअ असांखे ॾसे थो NA, छा NA। इन जे करे असांखे एरर थो ॾिए त माना एग्ज़ैक्ट मैच, असांखे हिते एग्ज़ैक्ट मैच न खपे, छो जो 0 ई हूंदो त फेल ॾसींदो। जीअं असां हिते ॾिसो, मां 0 ॾियां थो, सॉरी उहो हिते 0 थो ॾियां त हाणे फेल ॾसींदो, ठीकु आहे। हीअ आहे एग्ज़ैक्ट मैच। लेकिन मां 33 ॾींदुसि एग्ज़ैक्ट मैच, माना सिर्फ़ु इन्हनि ई अघनि ते फेल कंदो, पर बाक़ी काॾे वञनि जेकी असांजे विच वारा अंग आहिनि, उन जे लाइ असां छा कंदासीं, हिनखे डबल क्लिक करे हीअ जेका एग्ज़ैक्ट मैच आहे इहा कंदुसि ख़तमु, पोइ एंटर। छा ॾिनई फेल, 32.9 ते फेल आहे। पर असां जेकॾहिं हिन में मार्कुनि में हेराफेरी कयूं, हिते अचो मिसाल 80 था कयूं त 37.1 कयूं त ग्रेड F आहे। मार्कुनि में वरी हिते हेराफेरी कयूं
मार्क्स खे फ़र्क़ु आणींदा हलूं। 49.7 ते डी ग्रेड आहे। ॾिसूं ही 49 डी ग्रेड आहे। वेंदे केसि ताईं उहो बि असांखे मां तव्हांखे सम्झायां थो हुते हली। मां 100 थो कयां, हिते बि 100 कयूं, हिते बि 100 थोरियां मार्कूं, हिते बि 100 थोरियां मार्कूं। हाणे मां तव्हांखे सम्झाईंदुसि त ही ग्रेडिंग कीअं थो करे। हाणे सभ खां पहिरियों चवे थो हिते त 0 जेको वैल्यू आहे इहो 0% आहे। जेकॾहिं 0 अचे त उहो फेल थींदो, पर केसि ताईं 32.9। 0 खां वेंदे 32.9 जेकॾहिं एवरेज बीहंदी यानी परसेंटेज बीहंदी त उहो फेल थींदो। जेकॾहिं 33 खां वेंदे 48.9 ताईं परसेंटेज बीहंदी त उहो एफ ग्रेड खणंदो। ऐं जेकॾहिं 49 खां वेंदे 58.9 ताईं ईंदो त उहो डी ग्रेड खणंदो। ऐं जेकॾहिं 59 खां वेंदे 68.9 ताईं परसेंटेज खणंदो त उहो सी ग्रेड खणंदो। ऐं जेकॾहिं 69 खां वेंदे 78.9 ताईं परसेंटेज खणंदो त उनजो बी ग्रेड बीहंदो। ऐं जेकॾहिं 79 खां वेंदे 88.9 ताईं परसेंटेज खणंदो त उनजो ए ग्रेड बीहंदो। ऐं जेकॾहिं 89 घटि में घटि खणंदो त उनजो A1 ग्रेड बीहंदो, या उन खां मथे केतिरो बि वञे परसेंटेज में त बि A1 ग्रेड बीहंदो। ही टेबल आहे सम्झण जे लाइ त केतिरी परसेंटेज खां वठी केतिरी ताईं जेका सो रेंज आहे ग्रेड्स जी। हीअ रेंज आहे फेल जी 0 खां वेंदे 32.9 ताईं, 33 खां वेंदे 48.9 ताईं एफ ग्रेड जी। सो अव्हांखे ज़रूरु सम्झ में अची वियो हूंदो ग्रेडिंग करणु। अचो त वरी मां हिकु दफ़ो ॿीहर हिते फार्मूलो इस्तेमालु कयां, बराबरि इंडेक्स ब्रैकेट ओपन। हाणे इंडेक्स लाइ मां हीअ ॾींदुसि टेबल मां ग्रेड्स कामा पोइ लॻाईंदुसि मैच जो फार्मूला ब्रैकेट ओपन। हाणे चए थो लुकअप वैल्यू हीअ आहे परसेंटेज वारो, जंहिं ते मां चाहियां थो त मूंखे ग्रेड मिले। पोइ ॾींदुसि कामा, चए थो लुकअप एरे हीअ आहे जेको मैच कंदो हिन परसेंटेज खे अची उहो हिन में। उन खां पोइ चवे थो लुकअप एरे खां पोइ जेकॾहिं मां कामा ॾियां त पुछंदो जेका सो लेस देन एग्जैक्ट मैच या ग्रेटर मैच। मां हिन मां ग्रेटर मैच ॾेई सघां थो, पर उहो न ॾींदुसि असांखे सिधी सही जेका सो बसि रिज़ल्ट खपे जेका हिननि मां ग्रेटर थी अचे, यानी 0 खां वेंदे 32.9 ताईं। हिनखे मां हिते बंदि कंदुसि ऐं एंटर कंदुसि। एंटर त असांखे ग्रेड कढी ॾिनई। वधीक मुश्तमिल आहे त असांजी मार्क्स केतिरी थो खणे, कहिड़ो स्टूडेंट केतिरी थो खणे, उनजे मुताबिक़ हिते ग्रेड मिलंदो। ऐं ग्रेड टेबल ही आहे। ठीकु, हा हिन में अचो त न हिकिड़ी शइ मां तव्हांखे थोरी ॿुधाईंदो हलां। कामा ॾेई करे चए थो मैच टाइप आहे हिकिड़ो लेस देन एग्जैक्ट मैच। मां थो ॾियां फास्ट ग्रेटर देन, एंटर थो कयां त हिन में बि एरर ॾिनई। ठीकु, पर जेकॾहिं मां हिन जी जॻह ते लेस देन थो ॾियां त लेस देन ते असांजो परफेक्ट ईंदो रिज़ल्ट। ठीकु आहे, बी ग्रेड केसि ताईं थो अचे 78.9 ताईं। ठीकु, हीअ अची 78.9 ताईं। हीअ त असांजो मुकमल थियो। असांजा ईंदड़ वीडियो ॾिसणु न विसारींदा ऐं इनशाला असां ईंदड़ वीडियो में प्राइस लिस्ट ठाहिणु सेखारींदासीं। त उहा ॾिसो हीअ कीअं थी थिए सर्च, सॼी डेटा आहे हिते सर्च पई थिए। इनशाला मां तव्हांखे हीअ लिस्ट ठाहिणु सेखारींदुसि। जेकॾहिं तव्हां हिकिड़ो खणो त हुनजी हेठां डेटा चेंज थींदी थी वञे। वरी जेकॾहिं हितां मां यूनिट जी जॻह ते यूनिट प्राइस जी जॻह ते यूनिट्स थो खणा त उहो यूनिट डिस्प्ले थो करे। उहो सॼो मुश्तमिल आहे हिन ते। ठीकु आहे, मिसाल पेंसिल आहे, इन जी आई डी आहे P0012। मां हितां लिस्ट मां खणा थो P0012। त पेंसिल जी जेका सो इहो आहे प्रोडक्ट कहिड़ी आहे पेंसिल, उन जी आई डी आहे हीअ प्रोडक्ट आई डी आहे P0012। आइटम आहे यानी प्रोडक्ट आहे पेंसिल। ऐं यूनिट्स घणा आहिनि इहे 5। प्राइस हिते कोन्हे का, बाक़ी टोटल असांजी हिते 63 रुपया अचे थी। हाणे प्राइस मां हिते कीअं आणियां, उन लाइ मां हिते क्लिक कंदुसि। हितां अची करे यूनिट प्राइस, त मुंहिंजी यूनिट प्राइस हिते डिस्प्ले थींदी। जेकॾहिं मां हितां अची करे यूनिट्स खणंदुसि त यूनिट्स डिस्प्ले थींदा। सो व्यूअर्स,
इंशाल्लाह मिलूं था असां ईंदड़ वीडियो में, जंहिंमें अव्हांखे मां ही सेखारींदुसि प्राइस लिस्ट। असांजो ईंदड़ वीडियो ॾिसण न विसारींदा। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।